सो वरी पोड़े सां शादी अल्लाह जी मर्ज़ी आहे जेके ॾंद कोन्हनि उहो बि अखरोट पियो खाए शादियूं कयो छोकिराऊं या रसूल अल्लाह भली माई कहिड़ी आहे पाण फरमायूं अल्लाह थी तसुरु इज़ा नज़र मुड़स जी नज़र पए न मुड़स जा थक ई लही वञनि या मुड़स खे ॾिसंदी न बूथ चिबो वतु थी हू इज़ा अमर मुड़स हुकुम करे त फटाफट वरी ॿियो माण्हू आयो या रसूल अल्लाह अञा भली माई पर फरमाए जंहिंमें 4 ॻाल्हियूं हुजनि अलमरत इज़ा सल्लत खम्सा उहा औरत जेका 5 वक़्त निमाज़ पढ़े रमज़ान जा रोज़ा रखे पर्दे जी हिफ़ाज़त करे पंहिंजे मुड़ुस जो चलियो मञे अहिड़ी माईअ खे अल्लाह फरमाईंदो जन्नत जा 8 ई दर खुलिया पिया ॾे जंहिंमां वणे त मां जन्नत में दाख़िल आहिनि असां वॾी इहे मायूं शादी थिए त पोइ साहिरा ॿुध दंद तरण लजा दंद भले में जे किले ठोकण जड़ा बस कर मासी चपरा मोटी अचो पांजे लुठल रब खे परचायो खास के लिए जब सब दर बंद थी वञनि न पोइ एमरजेंसी दर खड़काइबो आहे बस में भी बदर अथव कार में 4 दर आहिनि जहाज़ में भी इमरजेंसी दर आहे वॾा माण्हू घर में भी इमरजेंसी दर रखाईंदा आहिनि त अॻियां पुलिस अचे त मां वरी पोयां खिसकी वञा रब थो चए जंहिंमहिल सफ़ा फासी पओ सभु दर बंदि हुजनि त पोइ इमरजेंसी दर अथव मौला कहिड़ो ॿुधजां चई यूसुफ अलैहिस्सलाम जा ज़ुलेखा सभु दर बंदि कया न सभु त यूसुफ अलैहिस्सलाम खे छा चई सभु दर बंदि ठही कारे वेंदे यूसुफ अलैहिस्सलाम छा जो ॿुधजां चई अञा हिकिड़ो दर खुलियल आहे जेको क़यामत ताईं केरु बंदि करे ई नथो सघे